आउं ईअं ई चवंदुसि त ख़ुदा जे तरफ़ खां सिंधी क़ौम जे आॾो हिकिड़ो पैगंबर थी आयो, जंहिं पैगंबर सिंधी क़ौम खे पंहिंजी विसरियल सिंध यादि ॾियारी, जंहिं सिंध जे आज़ादी जो जज़्बो क़ौमी ग़ैरत ऐं हिम्मत असां में पैदा कई, जंहिं रहबर सिंध साईं GM सैयद असांखे सिंधी सॾाइण ऐं सिंध ते फ़ख्रु करणु सेखारियो। मुंहिंजो साईं GM सैयद, आउं चवां थो त हिते अहिड़ा हज़ारे दोस्त हूंदा। लतीफ़ साईं चवा मुंहिंजी ॾिठा मां जिन ॾिठो पीउ करे संदान खां सही सिंधी ॻाल्हि, जिन बि मुंहिंजे रहबर सां सोहबत गुज़ारी हूंदी, ॿ घड़ियूं कचहरी कई हूंदी, उन जे अंगण ते महिमान थियो हूंदो, उन शख़्स खां साईं GM सैयद कॾहिं बि विसरी नथो सघे।